औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां आहियां मोहम्मद सुलेमान आरीजो। अॼु 3 मार्च 2025 जो ॾियारो आहे ऐं असांजो टॉपिक आहे ॻोठ ख़ैर मोहम्मद आरीजा जो क़याम ऐं उन जो सब टॉपिक आहे ॻोठ ख़ैर मोहम्मद आरीजा में रहंदड़ ज़ातियूं। अलिफ सां अबड़ा, अलिफ मधु सां आरीजा, बे बदक सां बिरोही, बलोच, बे बुक सां बुरड़ा या बरड़ा, बुघिया, भे भित सां भटी, ते तारे सां तुर्क, थे थेले सां थहीम, जिनखे अंसारी, कामा, कासाई भी सॾियो वेंदो आहे। पे पग सां पीरज़ादा, पठाण, जीम जुतीअ सां जोया, जिनखे भंगी भी सॾियो वेंदो आहे। जोगी, जतोई, जोखिया, जिनखे दाया भी चयो वेंदो आहे। चे चंड, चना, जिनखे मोची भी चयो वेंदो आहे। चांडिया, डाल सां ॾहर, रे सां रिंद, सीन सां सयद, जिनखे शाह भी चयो वेंदो आहे। सूमरा, सूमरनि में ड्रखण सूमरा ऐं खटी सूमरा हूंदा आहिनि। सेहड़ा, शीन सां शेख, एन सां अब्बासी, उमराणी, काफ, किताब सां कल्होड़ा, कुंभर, कीरिया, कोरी, खे खट सां खुहारा, खोखर, खोसा, गाफ, गाभे सां गोपांग, लाम लकुण सां लोहार, लुंड, लंजार, मीम मस सां मीरानी, जिनखे मिहरबर भी चयो वेंदो आहे। मेमण, मंगरिया, मंगणेजा, माशी, मंगी, मुहाजिर, जिनखे राजपूत भी चयो वेंदो आहे। हे हाथी सां हुलिया। हिन क्लिप में असां ॻोठ ख़ैर मोहम्मद आरीजा में रहंदड़ ज़ातियुनि जो ज़िक्र कयोसीं, जेके 21 अल्फ़ाबेट जे अखरनि ते जेके नाला हुया ज़ातियुनि जा, उहे हुया 44। जज़ाकल्ला।